अस्सलाम वालेकुम। याली मदद बेलो तेगाणी ॻाल्हायां थो। अॼु जेको नापरकोट जी हद मां चाचड़ बिरादर खजी विया नी, जेको वीडियो ते हले थो, अब्दुल शकूर लाखो निमाइंदनि खे ॿुधाए थो त इहे ॿेले ते आणी अवा कया आहिनि। अब्दुल शकूर लाखे खे जेको बि उन जो साबूत आहे उहो कढी ॾे या वञी पाण उहे बाज़ियाब कराए। बाक़ी बयानबाज़ी मां ऐं इज़लामनि मां ऐं कूड़नि हणण मां छा थींदो। जॾहिं पुलिस माण्हू दग सां पकिड़े हाफ़िराई करे थी, गोली हणे थी, धाड़ेलनि सां मथी लेवल ते धाड़ेल मारे चए थी मां मुक़ाबिलो कयो आहे। शकूर लाखो चए थो त खयल माण्हू बाज़ियाब छो नथो कराए। खयल माण्हुनि जी कढ पीछो करे पेर खणे उते पुॼे त कंहिं वटि थम छिंदा किथे रहनि था, उतां मोटाए त उन जी मोतबिरी बि आहे ऐं उन जी आसूल बि आहे। उन जे लाइ सोचिजे त हे ईमानवंद ऑफिसर आहे ऐं कड़क ऑफिसर आहे। हिन ग़रीबनि जे लाइ सोचे थो। हे पाण माण्हू अवा कराए किथे 2-4 ॾींहं लिकाए मालवारी करे माण्हुनि जा घर साड़े माल खाई ड्रामेबाज़ी करे पोइ माण्हू मोटराए ॾींदो आहे त मां फिलानी जाइ खां मुक़ाबिलो कयो आहे, फिलानी जाइ खां मां माण्हू मोटराया नी। त जंहिं मथी लेवल ते मुंहिंजी ॻाल्हि ठहे त शकूर वाक़ई मुक़ाबिला करे अवा छल माण्हू मोटाए थो। हाणे जे हे इज़लाम हाणे थो इलेक्शन सां, त इलेक्शन सां असांजो कहिड़ो तालुकात आहे? न इलेक्शन सां न असांजो वोट आहे, न असांजो को सियासत सां कमु आहे, न असां चाचड़ बिरादर जा माण्हू खया ई आहिनि। इहे त ग़रीब ज़िंदगी हिते घुमंदा हुआ। जिथे चवे थो 5 माइल जो इलाइक़ो आहे, काठिन ते आया नी किलोमीटर बिजाण बिरादर जो घर आहे, उते मुंहिंजो बिजाण सां जहिड़ो आहे त मां उते ॾींहं जो चाचड़ कीअं खणी सघिया पिए। बिजाण सां खूना रेज़ी आहे, 60 माण्हू बिजाणनि असांजो मुयल आहे त मां उते वञी कीअं सघियुमि पिए। इहो जेको ग़लति इज़लाम हणी पंहिंजा ऐब ढके थो त जीअं मां भाॻियुनि खे थधो कयां त मां वञी सघंदुमि, हीअं कंदुमि। मुंहिंजो चाचड़ बिरादर असांजे ॻोठ जा नी, ग़रीब नी, वोट जंहिंखे बि ॾिन उन्हनि जी मर्ज़ी आहे। असांजो सियासत सां कोई कमु कान्हे को। बाक़ी तव्हां हे मुंहिंजो वीडियो ॾिसंदव, तव्हां उन वीडियो ते गौर कयो त असां ॾे इहे माण्हू आहिनि न खया ई आहिनि। बाक़ी शकूर लाखे खे तव्हां पुछा कयो न, जे तव्हांखे ख़बर आहे 6 कलाकनि में ख़बर पई अथसि माण्हू ॿेले वटि आहिनि त पोइ तव्हांखे बाज़ियाब कराए ॾिए न। पोइ धाड़ेल कीअं मारे थो, राति जो मुक़ाबिला करे थो, फटी